प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। रिंगो कुरकू वाइदो। ख़ुशी सां भरियल रिंगो दौड़ी वापसि ॻोठ वियो। शींहुं मरी वियो आहे, शींहुं मरी वियो आहे, असां उनखे मारे छॾियो आहे। बिट्टू खे पंहिंजे भाउ ते फ़ख़्रु हो। तू कमाल जो आहीं। छा तोखे डपु लॻो जॾहिं तू शींहं जो शिकार करे रहियो आहे? तमामु घणो, पर मूं दुआ कई, पोइ मुंहिंजी दिल जी धड़कन कुझु ठीक थी वई हुई। ही ज़रूर साहिब ग्रुप हूंदो, उहो अछो गैर मुल्की जंहिं मूंखे यसु जे बारे में ॿुधायो हो। अचे त डोड़ी हुन ॾे हलूं। ॿ भारतीय छोकिरा अॻे कुंड खां गायब थी विया ऐं पोइ उन्हनि अफरा तफरी ॾिठी। मिशनरी जी जीप गप में तमामु हेठि ताईं फासी चुकी हुई। रिंगो खे डगन खे काबू करणो हो त जीअं हू जीप खे दलदल मां छिके कढे सघनि। ही थी वियो। रिंगू, तुंहिंजी मदद लाइ तमामु घणी महिरबानी। अॼु आऊं तोखे ख़ुदा हाफ़िज़ चवण आयो आहियां। घणे वक़्त ताईं पाण हिक ॿिए खे न ॾिसंदासीं। हमेशा यादि रख त ख़ुदावंद यसु हमेशा तो सां गॾु आहे ऐं इहे कम कजां जंहिंसां हू ख़ुशि थिए। गुनाह तोखे ख़ुशी न ॾेई सघंदा। छा तो वटि अञा बि वो ख़त मौजूदु आहे जेको ख़ुदावंद जी तरफ़ां हो? हा, मां उनखे पंहिंजी पटकी में रखां थो। खुदा जे लफ़्ज़नि खे पंहिंजे दिल में रख। तूं उन ते भरोसो करे सघें थो। अड़े हा, यादि आयो, मुंहिंजो नंढड़ो बाजो गुम थी वियो आहे। रिंगो बिल्कुलु लाल थी वियो, छो त हुई त चोर हो। हुन ई त इहो साज़ पुराणे छपरे में लिकाए छॾियो हो। छा साहब खे इन ॻाल्हि जी ख़बर हुई? मूं वटि इनखे ॻोल्हण जो वक़्तु नाहे। छा तूं मूं लाइ इहो करे सघें थो? जेकॾहिं हू तोखे मिले त महिरबानी करे उनखे खणी शहर में मैडम मैरी वटि अचिजां। उनखे हमेशा ख़बर हूंदी आहे त मां किथे कलाम ॿुधाए रहियो आहियां। हू मूं वटि खणी ईंदी। रिंगो पंहिंजे ॿाह खे आस्ते आस्ते मुखालिफ़ सिमत में करे पंहिंजा कन पकड़िया। इहो हिकु भारतीय जो वाइदे करण जो तरीक़ो हो। इहो हिकु असली कुरकू वाइदो। हू परेशानी में पंहिंजे घर वापसि हलियो वियो। मां ही छो न चयो त मां ही चोर आहियां। मां हिकु बुज़दिल आहियां। ख़ुदावंद यसु, छा तूं अञा बि मूंखे ॿुधी सघीं थो? मूं हिकु शइ जी चोरी कई आहे। मूंखे माफ़ करियो। महिरबानी करे मुंहिंजे गुनाह खे माफ़ करियो ऐं मुंहिंजी मदद करियो त मां उहो करे सघां जेको ठीकु आहे। हिन मामले में छा ठीकु आहे, छा करणु घुर्जे? रिंगो खे जल्दी ई ख़बर पइजी वई हुई। उनखे इहा शइ वापसि करणी पवंदी जेका हुन चोरी कई हुई। पर ही मुश्किल आहे। माण्हू हुन जे बारे में छा सोचींदा? हुन हिकु नंढड़ी आवाज़ पंहिंजे दिल में ॿुधी, बाजे खे वापसि वठी वञ ऐं वरी सभु कुझु ठीकु करे छॾ। छा तव्हां बि हुन आवाज़ खे ॼाणो था? छा तव्हां खे ख़बर आहे जॾहिं तव्हां चोरी कई आहे त कीअं वापसि सिधे रस्ते ते अची सघे थो? हुन जो जवाबु ईंदड़ ड्रामे में मिलंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।